उडेरो लाल मां खे ख़बर ॾींदा हलूं त एडिशनल कमिश्नर हैदराबाद सुरहान एजाज़ अबड़ो मटियारी में बचत बाज़ार जो दौरो कयो है। मुख़्तलिफ़ स्टॉलनि ते आम बापे जी शयुनि जा अघ चेक कया आहिनि। ख़रीदारनि खां शयुनि जे अघनि बाबति मालूमात कई है ऐं ज़िले आफ़ीसरनि खे क़ीमतूं कंट्रोल करे अवाम खे रिलीफ ॾियण लाइ सिंध हुकूमत पारां ॾिनल इख्तियार भरपूर नमूने इस्तेमालु करण जी हिदायत ॾिनी है। एडिशनल डिप्टी कमिश्नर सैयद जुनेद शाह, असिस्टेंट कमिश्नर अदील अहमद सऊ मटियारी अंदर रमज़ान बचत बाज़ार क़ाइमु करणु, एहतराम रमज़ान ऑडिशन ते अमल कराइणु ऐं ज़रूरी शयुनि जी क़ीमतुनि ते कंट्रोल करण लाइ ज़िले इंतिज़ामिया पारां वरितल उपायनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। चयो आहे त ज़िले हेडक्वार्टर मटियारी ऐं तालका हेडक्वार्टर शहरनि हाला ऐं न्यू सईदाबाद में बचत बाज़ार क़ाइमु कयूं वयूं आहिनि। सिंध हुकूमत पारां जारी कयल नए ऑर्डिनेंस ते अमल कराइण लाइ मुक़ररु कयल प्राइज़ इंस्पेक्टर्स रोज़ानो बाज़ारनि जा दौरा करे मुनाफ़ा खोरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे रहिया आहिनि। इंतिज़ामिया जी कोशिश आहे त महांगाई खां अवाम खे वध खां वध रिलीफ ॾिनो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।